अख पिरन जे अख में वो अख पिरन जे अख में इहो पुठलन जो वाकम लाहेद च लतीफ चवे इहो सिसिया सूधो चमो तोड़े निकरे दम तब अख पिरन जे अख में तुझी अख मां जे उडीनी तुझी अख मां जे उडीनी हजा जलवान किता शाम महापाक पुजी शाम महापाक पुजी सुबह में सजदा किता तुझी अख मां जे उडीनी हजा जलवान किता तुझी अख मां जे उडीनी हजा जलवान
Assalamualaikum, good evening, welcome to रंगन भरी शाम with me किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? सभिनि खां पहिरियों त मुंहिंजी तरफ़ां मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां तव्हां सभिनीनि खे जुमा मुबारक। ऐं अॼु जी जेका सूफ़ी महफ़िल असां तव्हांजे लाइ जेको आहे हिते सजाई आहे, त बिल्कुलु असांखे कॉल्स कयो ऐं तव्हां फरमाइशूं बि करे सघो था, सूफ़ी सॉन्ग्स बि अॼु ॿुधी सघो था। प्रोग्राम स्टार्ट थी चुको आहे, माशाल्लाह सां तव्हां ॾिठो सूफ़ी सॉन्ग बि ॿुधो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां हिते तव्हां सां ज़रूरु शेयर करणु चाहींदसि कल्ह, छो त मां कुझु शयूं तव्हां सां शेयर कंदी रहंदी आहियां सोशल मीडिया जे थ्रू। जेके बि शयूं असांखे ख़बर पवंदियूं आहिनि त मां कोशिशि कंदी आहियां उहे शयूं तव्हां सां शेयर कयां। यकीनन तव्हां पाण बि ॾिसंदा हूंदा, छो त माशाल्लाह सां हर कंहिंजे घर में नेट आहे, मोबाइल्स आहिनि ऐं हर कोई सोशल मीडिया ते एक्टिव आहे। पर उहा हिकिड़ी माउ जे लाइ हुई ऐं उहा जेका तस्वीर जेका मां ॾिठी, मुंहिंजो दिलि त रोए पियो, पर मुंहिंजो वस न पियो पुॼे जो मां उते पहुचां ऐं उन माउ खां पुछां त परेशानी तव्हांजी कहिड़ी आहे। कराची जो हिकिड़ो इलाइक़ो आहे बहादुराबाद, ऐं जंहिंजी मशहूरु चुरंगी आहे चार मीनार चुरंगी। उते कल्ह हिकिड़ी ख़ातून काफ़ी वॾी उमिरि जी जेका गरम कपिड़ा खणी वेठी आहे ऐं उहा सेल थी करे पई। उनजा 5 या 6 ॿार आहिनि जेके पढ़न्स था। शायदि घर में कोई कमाइण वारो मर्द न आहे, या त मे बी हस्बैंड जी डेथ थी वई आहे, या त मे बी हो डाइवोर्स्ड आहिनि। अल्लाह खे बहितर ख़बर त मसइलो छा हुयो। पर उन माउ खे ॾिसी जेको आहे न तकलीफ़ थी ॾाढी। पर हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि इहा बि आहे त उहा ख़ुददार आहे। ऐं छा मजबूरी आहे जंहिंजे करे हू रोड ते अची इहे कपिड़ा सेल थी करे पई। माण्हू उन्हनि खां कपिड़ा वठनि था ऐं कुझु माण्हू उन्हनि खे ऑफर्स बि कई त तव्हांखे असां पे था कयूं या तव्हांखे असां मंथली कुझु ॾियणु चाहियूं था, तव्हांजी मदद करणु चाहियूं था। उन हिकिड़ी ई ॻाल्हि कई ऐं जेका ॾाढी सुठी दिलि खे बि लॻी। ऐं उन्हनि इहो ई चयो त मां ख़ुददार आहियां, मुंहिंजी ख़ुददारी खे जेको आहे मतिलबु ईअं न कयो जो मूंखे ॾुखु थिए या पंहिंजे ॿारनि जे साम्हूं मां शर्मिंदा थियां। त बिल्कुलु मां चाहींदसि त जेके बि असांजा भाइर भेनर कराची में वसियल आहिनि, तव्हां प्लीज़ उते वञो ऐं उन खां जेको आहे ख़रीदारी कयो। उनखे तव्हां इन तरीक़े सां उनजी हेल्प कयो जो उनजी दिलि ख़ुशि थिए ऐं हू पंहिंजे ॿारनि जे साम्हूं शर्मिंदा बि न थिए ऐं हुनजी ख़ुददारी खे जेको आहे न तव्हां एप्रिशिएट कयो ऐं कोशिशि कंदा कयो। हीउ जेको टाइम आहे ॾाढो ॾुखियो टाइम आहे असां सभिनीनि जे लाइ, सॼी दुनिया में ॾाढो ॾुखियो टाइम आहे। ॾींहों ॾींहुं ॾुखियो टाइम ईंदो थो वञे पियो, बेरोज़गारी तमामु घणी वधंदी थी वञे। इन तरह जी काई बि एक्टिविटी तव्हां ॾिसो था, स्पेशली मदर्स हुजनि या नंढड़ा ॿार हुजनि, त ख़ुदा जे वास्ते बिला कंहिं जेको आहे गर्ज़ जे उन्हनि जी मदद कंदा कयो। अल्लाह जे वास्ते उन्हनि जी मदद कंदा कयो ऐं उन्हनि जी ख़ुददारी खे न लड़कारींदा कयो। मां इलाही कमेंट्स बि पढ़िया, मूंखे ॾाढी कावड़ बि आई त हिकिड़ी माउ जे लाइ कोई अहिड़ा कमेंट्स करे सघे थो, शर्म अचणु खपे उन्हनि माण्हुनि खे। त चवनि था त हीउ बिज़नेस जो तरीक़ो आहे। भई कहिड़ी ख़बर तव्हांखे त हुनजे घर में छा मसइलो आहे, त अहिड़नि कमेंट्स खां बि जेको आहे न अवॉइड कंदा कयो। बहरहाल असां पंहिंजो प्रोग्राम हिते स्टार्ट करे चुका आहियूं ऐं तव्हांखे ख़बर आहे त अॼु असां सां गॾु हिते केरु मौजूदु आहिनि। बिल्कुलु असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि सिंगर आहिनि गुलशर चांडियो भाउ हिते मौजूदु आहिनि, ऐं ढोलक ते आहिनि हुबदार अली, ऐं प्यारो ते असां सां गॾु आहिनि आई एम शोबी शोबी भाई। उन्हनि खे वेलकम करणु चाहींदुमि। अस्सलाम वालेकुम शोबी भाई, कैसे हैं आप? ठीक है? तो आपने मेरा स्लोगन आज मैंने आज बोल दिया आई एम शोबी। बिल्कुल। कैसा लग रहा है आज आपको ये हमारी महफिल? बिल्कुल अच्छी लग रही है, लेकिन मैं थोड़ा सा कंफ्यूज हूँ कि मैं सुबह से एक इवेंट में था, वहाँ से मैं बिल्कुल वैसे ही आ गया हूँ और मुझे जो है ना, हाँ जी, एक तो सूफी महफिल, फिर हमारा कल्चर डे, माशाल्लाह तो जाहिर है मेरा गेटअप बिल्कुल चेंज है। तो सही, त बिल्कुलु ऐं तव्हांखे बि मां हिते वेलकम करणु चाहींदसि। ऐं जेको आहे तव्हां असांखे पंहिंजो वक़्तु ॾिनो क़ीमती। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? लख एहसान दुआऊं तव्हांजूं। पहिरियों त मां सभिनि पूरे KTN जा जेके बि सथ आहे उन्हनि सभिनि खे जेको आहे सो वेलकम चवंदा ऐं महिरबानी उन्हनि जूं। ऐं मुंहिंजा जेके सभु पहिरीं प्यारा आहिनि, जे त असल में असां जेकॾहिं आहियूं त बि इन चैनल जे थ्रू आहियूं। KTN जो वॾो साथ आहे असां सां। मुंहिंजो तक़रीबन काफ़ी गाना जेके आहिनि KTN ते, त हिकिड़ो मशहूरु गानो जेको हुयो पंहिंजो, असल में मुंहिंजो हिकिड़ो टाइटल सॉन्ग हो पींगे में पधरा।
तमामु बहितरीनु वियो ऐं उन खां पोइ हिते तक़रीबन असांखे KTN जो वॾो साथ आहे। हींअर जेके प्रोग्राम हलनि पिया उन्हनि में बि जेकॾहिं असां एंटरटेनमेंट ते न हुयासीं त न्यूज़ में असां हुयासीं। माशाल्लाह जेको आहे सो तमामु बहितरीनु ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे। माशाल्लाह माशाल्लाह। हुबदार भाभी हिते आहिनि असां सां गॾु। त भाउ तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? हलो तव्हांखे बि वेलकम था चऊं पिया। अच्छा अदा तव्हां इहो ॿुधायो त माशाल्लाह सां जेको तव्हां हींअर असांखे गानो ॿुधायो सूफ़ी, इन जी शाइरी जे बारे में, इन जे बारे में थोरो सा। बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदासीं। हीअ शाइरी आहे पीरल कंबर जी, जेको पीरल कंबर तमामु बहितरीनु शाइर आहे ऐं तमामु वसी शाइर आहे। ऐं हीअ कलाम जा ॿोल हुया त तुंहिंजी अखि मां जो उॾी नींहं जा जलवा निकिता, शाम मां बाख फुटी सुबुह मां सजदा निकिता। हीअ जेकी बि शाइरी आहे नबी सोणे सरदार जे शान में बि आहे। हीअ जेकी शाइरी असल में त ज़ाहिरी त माण्हू जाॾे वञे साॾे छिके, पर असुल हीअ जेकी शाइरी आहे उहा मथे आहे। ऐं आख़िरी में चए थो त कीअं हटायां निकाब ही पीरल, कीअं हटायां निकाब ही पीरल, हिकिड़ो चहिरो न हुयो चहिरे मां चहिरा निकिता। पंतन पाक जा जेके ॾिसो पिया त हिकु ई चहिरो हिकु ई नूर उहो ई साॻियो ई पियो हले। माशाल्लाह। ऐं मूंखे त हक़ीक़त में ख़ुशी थींदी आहे जो अहिड़ा कलाम ॻाईंदा आहियूं असां। महफ़िल में वञूं था, किथे अहिड़ी महफ़िल बि हूंदी आहे जिथे सुलझल कलाम, काफ़ी कलाम ईअं ॿिया बि असां चवंदा आहियूं, पर हीअ जेके कलाम जेॾी महिल मां महफ़िल में चवंदो आहे त मुंहिंजी दिलि बाग बहार थींदी आहे। माशाल्लाह माशाल्लाह। तव्हां खां हाणे मां इहो पुछणु चाहींदसि त शुरूआत खां शुरू कंदासीं, तव्हांजे नंढपण खां शुरू करणु चाहींदासीं त तव्हां केतिरी उमिरि जा हुआ जो तव्हांखे हिन सिंगिंग जो शौक़ु थियो? मां तक़रीबन 16 सालनि जो आहियां। स्कूल में पढ़ंदो हुउमि। पढ़ण में उते जेॾी महिल असां स्कूल में पढ़ंदा हुआसीं त उते सभु कंहिंजी पंहिंजे पंहिंजे माहौल हूंदो हो। चवंदा हुआ त तव्हां जेको आहे को चवंदो मां हीअ फलाणी शइ कंदो आहियां, को चवंदो फलाणी शइ। उस्ताद असांखां पुछा कंदा बाबा तोखे छा ईंदो आहे? मां चयो बाबा मां ॻाईंदुमि। त हू चवंदा हुआ तूं ॻाईंदे? मां चयो हा। गानो ॿुधाए असांखे। पोइ वरी हुनखे गानो ॿुधाईंदो हुउमि। पोइ माना हुन खां वठी वरी पोइ मुंहिंजो मुर्शिद आहे पीर साईं अलीअ साहिब हो सरकार नसीराबाद वॻण जे विच ते कंबर शहदादकोट ज़िलो आहे, उते मुंहिंजो असुलु ॻोठु उहो आहे। हींअर त मां हिते गुलशन हदीद में रहंदो आहियां कराची में। बहरहाल असुलु उहो ॻोठु आहे मुंहिंजो। पोइ उते जेको आहे सो जुमे जी राति मां पहिरियों जुमे जी राति लॻंदी, पोइ उते वेंदा हुआसीं सूफ़ी कलाम उते ॻाईंदा हुआसीं। ऐं माशाल्लाह उतां माना दिलि लॻी वई। त यानी माना हिकिड़ो जीअं मूंखे वरी हिकिड़ी इज़त बि मिली हिन मां, ऐं मतिलबु माना तमामु मूंखे जेको आहे सो वॾी ख़ुशी मिली। पोइ हिन खे अपनायोसीं असां। सही। त यकतारो ऐं छपड़ी जेको तव्हां वॼायो था त इहो बि तव्हां शुरू खां ई या इहो हाणे? न हीअ मुंहिंजो शुरू खां वठी आहे। मुंहिंजो पहिरियों त मुंहिंजो उस्ताद हुयो मुंहिंजो भाउ मोहम्मद ख़ान चांडियो। उन खां पोइ वरी उहो असांजो भाउ त हुयो, पर मतिलबु मां पियो चवां हाणे भाउ खां त एतिरो कोन सिखी सघंदासीं, थोरो अॻिते अचूं। पोइ मुंहिंजो उस्ताद आहे जिगर जलाल नबी बख्श चांडियो, उस्ताद मुंहिंजो बाबा साईं उहो ई आहे। उन खां पोइ हीअ जेको आहे सिखियोसीं। अच्छा माशाल्लाह ज़बरदस्त। हा बिल्कुलु जिगर भाजी छा ॻाल्हि कजे। ऐं माशाल्लाह सां असां वटि अची बि चुका आहिनि 2-3 दफ़ा शो में, ऐं तमामु बहितरीनु ॻाईंदा आहिनि। ऐं जॾहिं बि उहो ॻाइणु वेहंदा आहिनि त बसि दिलि चवंदी आहे त उहो ॻाईंदा ई रहनि। बिल्कुलु बिल्कुलु। उस्ताद बाबा सां वरी आहे ईअं माशाल्लाह तमामु बहितरीनु तमामु बहितरीनु माशाल्लाह। त तव्हां जेके बि गाना ॻाया आहिनि सूफ़ी ई ॻाया आहिनि? तक़रीबन सूफ़ी त इलाही मूं ॻाया आहिनि। बहरहाल जेको आहे सो ईअं मिजाज़ी बि जेके हिकिड़ा आम माण्हू जीअं मुंहिंजो कलाम मशहूरु आहे यार के त अहिड़ो कराची होश थी वियो आहे। मां थो चवां सिंधी ॻाल्हाए, उर्दू में चयो त उर्दू में बोलो तुम, उर्दू सिंधी मिक्स कईसीं। ऐं तक़रीबन मां त ॾिठो आहे त इलाही टिकटॉक हुन ते ठहियल आहिनि। अरे माशाल्लाह एॾो फेमस तव्हांजो इहो गानो थियो आहे जो मतिलबु मुझे ख्याल से तव्हांखे मोट बि उतां मिली आहे। बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। मूंखे जेकी मोट मिली आहे उन गाने तां मिली आहे। कॉल वठंदासीं पोइ ॻाल्हियुनि खे कंटिन्यू था कयूं। असां सां गॾु कॉल बि आहे। साकी अबड़ो भाउ आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदी खुश आयो? तबियत सही आहे अदी? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। भाउ तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? दुआऊं अदी तव्हांजूं मालिक जा एहसान आहिनि। ॾाढो सुहिणो प्रोग्राम तव्हांजो हले थो पियो, ॾाढो सुहिणो टेस्ट ऐं ॾाढा सुहिणा माण्हू प्रोग्राम में ठहनि। ऐं साईं KTN जे वसात सां मां सिंधी क़ौम खे हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो आहियां पंहिंजी शाइरीअ में। ऐं जीअं त इहो सिलसिला हलनि था पिया सकाफ़ती हवाले सां, ऐं KTN जो इहो ऐलान थियल आहे इल्मु फिरायो सिंध संवारियो, इहो ॾाढो ज़बरदस्त पैगाम हो। हिन पैगाम जे सां ई रिलेटेड उन इनवान ते
मूं हिकिड़ी पंहिंजी ताज़ी तख़लीक़ लिखी आहे जेका जी। KTN जे हवाले सां सॼी सिंध जी नज़र करणु चाहियां थो थी। बिस्मिल्लाह जी। अर्थात इल्मु पिरायो सिंध संवारियो सियाणा थियो। इल्मु पिरायो सिंध संवारियो सियाणा थियो, पंहिंजे मुस्तक़बिल खे सुधारियो सियाणा थियो ऐं पंहिंजे पुटनि खे ऐं पंहिंजे न्याणियुनि खे पंहिंजे पुटनि खे ऐं पंहिंजी न्याणियुनि खे इल्म जे ज़ेवर सां सिंगारियो सियाणा थियो ऐं इल्मु सकाफ़त ऐं तहज़ीब थो सेखारे। इल्मु सकाफ़त ऐं तहज़ीब थो सेखारे, इल्म सां ई तारीख़ उजारियो सियाणा थियो। इल्मु पिरायो सिंध संवारियो सियाणा थियो ऐं इल्मु सदाईं बाट में आहे लाट मिसिल। वाह वाह। इल्मु सदाईं बाट में आहे लाट मिसिल, देह में इल्म जा ॾीआ ॿारियो सियाणा थियो। इल्मु पिरायो सिंध संवारियो सियाणा थियो ऐं इल्म सां हर मैदान में सोभ ई मिलंदी आहे। वाह वाह। इल्म सां हर मैदान में सोभ ई मिलंदी आहे, साफियाउनि जा सिक उभारियो सियाणा थियो। इल्मु पिरायो सिंध संवारियो सियाणा थियो ऐं दौर हले थो कंप्यूटर ऐं साइंस जो। दौर हले थो कंप्यूटर ऐं साइंस जो, सभ खे कंप्यूटर सेखारियो सियाणा थियो। इल्मु पिरायो सिंध संवारियो सियाणा थियो ऐं पंहिंजी मंज़िल आहे सितारनि खां अॻिते। पंहिंजी मंज़िल आहे सितारनि खां अॻिते, इल्म कंदा आकाश उगारियो सियाणा थियो ऐं काविश कोशिश केती आहिनि त जत लहणे। माशाअल्लाह। काविश कोशिश केती आहिनि त जत लहणे, तव्हां बि को आवाज़ उथारियो सियाणा थियो। इल्मु पिरायो सिंध संवारियो सियाणा थियो ऐं सिंधी मीडिया साकी सुहिणी सलाह ॾिनी आहे। वाह वाह। सिंधी मीडिया साकी सुहिणी सलाह ॾिनी आहे त इल्मु पिरायो सिंध संवारियो सियाणा थियो, पंहिंजे मुस्तक़बिल खे सुधारियो सियाणा थियो। बस इहो शेर हुयो अदी इन शेर में। माशाअल्लाह अदा ॾाढो ज़बरदस्त तव्हां असांखे ॿुधायो। तव्हां पाण लिखियो आहे? जी अदी बस नंढड़ो शाइर आहियां, मां बि कॾहिं कॾहिं लिखंदा आहियूं। माशाअल्लाह माशाअल्लाह। त तव्हां मतिलबु बुक्स वग़ैरह लिखंदा आहियो या? अदी इहो तक़रीबन सिंध जे हवाले सां, धरती जे हवाले सां, सकाफ़त जे हवाले सां सही लिखंदा रहंदा आहियूं, समाज ते लिखंदो रहंदो आहियां ऐं तक़रीबन तव्हां मूंखे नथा सुञाणो, KTN मुंहिंजी दिलि आहे, मुंहिंजो जेको आहे सो KTN मुंहिंजो पंहिंजो घरु आहे। मां बि KTN फैमिली जो मेंबर आहियां ऐं KTN ते तक़रीबन कालूं KTN ते मूंखे हलंदियूं आहिनि ऐं कुझु न कुझु ॿुधाईंदो आहियां। जी जी भाउ। चकर तव्हां अॼु जे प्रोग्राम में मुंहिंजी शमूलियत आहे। न न भाउ बिल्कुलु, तव्हां डेली कॉल कंदा कयो ऐं असांखे अहिड़ियूं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा कयो ऐं तव्हां जेको कमु कयो था तमामु सुठो कमु करे रहिया आहियो। अलाह साईं तव्हांखे अञा अॻिते वधाए। आमीन आमीन आमीन। जी वॾी महिरबानी। थैंक यू अदा, थैंक यू। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। इल्मु पिरायो सिंध संवारियो ऐं सियाणा थियो। मां इहो ई चवणु चाहींदसि। बिल्कुलु इल्म जे हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? बिल्कुलु तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। इल्मु त इंसान जी चवंदा आहिनि त ॿी अखि आहे, जीअं चवंदा आहिनि। हक़ीक़त में बि इल्मु वॾी ॻाल्हि आहे। जेकॾहिं पंहिंजनि बचड़नि खे पढ़ाए माण्हू उन्हनि खे अॻिते आणे, असां हक़ीक़त में घटि पढ़ियासीं ऐं असांखे पढ़णु खपे हा, पर पोइ बि असांखे वरी सुठो ई माहौल मिली वियो ऐं उनखां पोइ इल्मु लाज़िम आहे। इल्मु जे नाहे त पोइ कुझु बि न आहे। पर मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि त उन वक़्त में स्कूल सुठा, उस्ताद सुठा, जी जी, पढ़ाई तमामु बहितरीनु, पोइ छो पढ़िया न था? बसि उनजे करे ई न पढ़ियासीं, शौक़ु असांजो हेॾे थी वियो। सही आहे शौक़ जी ॻाल्हि न, शौक़ जो जेॾी महिल हेॾे अची वियो त पोइ पढ़ाई तां ध्यानु घटिजी वियो। सही। ऐं हक़ीक़त में त जेकॾहिं हींअर सोचूं था त पढ़ूं हा त अञा वधीक भली ॻाल्हि हुई। हलो ॻाल्हियुनि जे सिलसिले खे अॻिते वधायूं था पर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, त वक़्तु आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो। काॾे न वञिजो, जल्दी वापसि था अचो। वेलकम बैक व्यूअर्स। तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं गुलशेर भाभी हिते ई आहिनि।
तमामु सुठो लॻी रहियो आहे। अॼु तव्हांजे लाइ हीअ महफ़िल असां जेको आहे अरेंज कई आहे, सूफ़ी महफ़िल, ऐं कोशिशि कंदासीं सभु सूफ़ी सॉन्ग्स ॿुधूं। ऐं तव्हां बि असांखे कॉल्स कयो ऐं तव्हां पंहिंजी फरमाइशूं बि करे सघो था भाउ सां, जेको बि तव्हांजो फेवरेट सॉन्ग आहे। मुंहिंजो त हिकिड़ो फेवरेट सॉन्ग आहे हिननि जो ॻायल जेको मां तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुकी आहियां, ऐं उहो तव्हांखे लास्ट में ज़रूरु ॿुधाइणो आहे। अच्छा, मूंखे इन गाने जी थोरी स्टोरी ॿुधायो। जंहिं टाइम इहो गानो तव्हां ठाहियो पिया ऐं तव्हां ॻायो, त तव्हांखे अंदाज़ो हुयो त इहो एतिरो हिट थींदो? असल में इहो शाइर जो गानो ठहियलु आहे, ऐं जेॾी महिल शाइर मूंखे इहो गानो ॾिनो त मां पाण इहो सोचां पियो, त मां चयो यार हीअ त उर्दू सिंधी मिक्स आहे, हीअ छा हलंदो? त हुन चयो था हीअ भला मुंहिंजो ॻाए छॾ, हीअं न कर भली ॻाए छॾ। मूं चयो ठीकु आहे। पोइ मूं जॾहिं ॻायो ऐं आउं जेॾी महिल कंहिं बि चैनल ते आयुसि त उते वरी पोइ गाना मूंखे सोचे हिकिड़ो गानो ॾे असांखे, पोइ हिकिड़ो उहो ई गानो ॾिनुमि। अच्छा, मां गाना इलाही आंदा हुआ, पर हुननि खयो ई इहो गानो चूंडे चई बाबा इहो असांखे गानो ॾे। मूं चयो ठीकु आहे, ठीकु आहे। ऐं हलियो वरी माशाल्लाह एतिरो जो अल्हम्दुलिल्लाह मूं रोज़ी कई आहे हक़ीक़त में हिन गाने जे तहत, माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ऐं एतिरो मक़बूल, एतिरो मशहूरु। असल में सिंधी उर्दू मिक्स आहे, ऐं इहो आम आहे। असां हिते कराची में रहूं था, उर्दू सिंधी आहे, मिक्स आहे। हाँ, ज़ाहिर आहे। हाणे जीअं उस्ताद शोभी आहे, इहो उर्दू पियो ॻाल्हाए, असां वरी सिंधी था ॻाल्हायूं। कॾहिं कॾहिं मां चवंदो आहियां त उस्ताद शोभी ते मूं ॻायो आहे गानो। उस्ताद शोभी ऐसा है ना? तो शोभी भाई, आपने वो गाना सुना है? हाँ जी बिल्कुल, क्यों नहीं, पूरी दुनिया ने सुना है तो मैंने भी सुना। कैसी कंपोजिशन लगी आपको इसकी? बहुत अच्छी लगी, बहुत ही अच्छी लगी। और ये है कि एक कॉन्सेप्ट डिफरेंट था, और मैं ये समझता हूँ कि मोहब्बत प्यार बढ़ गया इनके इस गाने से, क्योंकि जाहिर है सिंधी उर्दू में मोहब्बत हकीकत में बढ़ गई। हकीकत सही, क्योंकि वो उर्दू लोगों ने भी सुना, और सिंधी तो जाहिर है सुना ही सुना उन्होंने। ये है पहले तो उस्ताद इधर झगड़ा हो रहा था ऐसे, वो जब यकीन करो कि मैंने गाना गाया ना, ऐसे समझो तो यानी तकरीबन इलाही प्रोग्राम मैंने वो इधर उर्दू स्पीकिंग वाले उसका भी किए है। मैंने सोचा यार देखो तो सही, अल्लाह ऐसे ऐसे प्रोग्राम हो रहे थे, मैंने बोला सही है भाई, उर्दू सिंधी मिक्स है न, सही आहे, सुठी ॻाल्हि आहे। इन तरह जा गाना हुजणु खपनि ऐं सुठो लॻंदो आहे। ऐं वरी इन तरह जो कोई गानो तव्हां तयारु कयो पिया? बिल्कुलु कयूं पिया, हिकिड़ो इंग्लिश उर्दू सिंधी मतिलबु इहो त अञा वधीक भलो थींदो। इंशाल्लाह इहो वरी तव्हांखे ॿुधाईंदासीं नेक्स्ट टाइम। अञा तयारी हले पई उन गाने जी जी? जी बिल्कुलु। रिकॉर्डिंग थी वई आहे? न रिकॉर्डिंग न थी अच्छा, आहे, रिकॉर्डिंग मतलब गानो कंप्लीट थी वियो आहे? बिल्कुलु। ठीकु आहे, त कॉल वठंदासीं। अंसार खोसो भाउ आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेण यारी मदद। मौला अली मदद, कहिड़ा हाल आहिनि भाउ तव्हांजा? ठीकु आहियो? सब ख़ैर लॻो पियो आहे। अंसार खोसो ॻाल्हायां, गुलचन कराची खां भेण। जी जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? सब ख़ैर लॻो पियो आहे। तो असांजो पाड़े त्री वेठो आहे। जी जी माशाल्लाह माशाल्लाह बाबा। जरा कहिड़े हाल नी? अब अल्लाह दे करम आहिनि बाबा। केॾी महिल अचां पियनि सती टुलटुला ते साम्हूं असां होटल आहे। हाज़िर बाबा, आसूं आसूं बाबा। अतायो तम गाना ॿुधायो यार, कयो त मेरो कराची वच थी वियो आहे गुम। बाबा मूंसां सिंधी ॻाल्हाए त उर्दू में बोलो तुम। बिल्कुलु ॿुधाईंदासीं बाबा, बिल्कुलु आख़िर में ॿुधाईंदासीं। दोस्त रखे न अतालिकुल फती मदर बोलो ते कुफ्तार खोदो ज़मीर खोदो। भाई यो गानो तव्हां ई ॿुधायो हाणे थोरो असांखे। थोरो तव्हां ॿुधायो असांखे। ॿुधायो ॿुधायो। कयो तम एरो कराची वच थी वियो आहे गुम। वाह। मां त चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए त उर्दू में बोलो तुम। यार कयो तम एरो कराची वच थी वियो आहे गुम। मां त चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए त उर्दू में बोलो तुम। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त। थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़। भाई हींअर छा था ॿुधायो पोइ असांखे? बाबा हींअर इल्मु पिरायो सिंध संवारियो, इन ते हिकिड़ो नओं गीत आहे। असांजो भाउ आहे फ़क़ीर इमदाद अली, उन जो गीत आहे। सही। वो इल्मु पिरायो सिंध संवारियो, इल्मु पिरायो सिंध संवारियो, इल्म सां गॾिजी यार गुज़ारो, इल्मु पिरायो सिंध संवारियो, इल्म सां गॾिजी यार गुज़ारो, इल्मु पिरायो सिंध संवारियो, इल्म सां गॾिजी यार गुज़ारो, इल्मु पिरायो सिंध संवारियो, इल्मु पिरायो सिंध संवारियो।
माशाल्लाह 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 वाकई इल्म पिरायो सिंध संवारियो सची ॻाल्हि आहे बिस्मिल्लाह। ऐं ॾाढो सुठो ॻाल्हि तव्हां असांखे ॿुधायो हुयो ऐं असांजी सकाफ़त बि इहा ई आहे जी जी जेका माशाल्लाह सां तव्हांजे हथ में यकतारो आहे चपड़ी आहे ऐं इनखे वॼाइण में तव्हांखे तकलीफ़ न थींदी आहे? तकलीफ़ असल में हिकिड़ी शइ असां हिन में अची विया आहियूं त असांखे कंहिं शइ जी तकलीफ़ हाणे न थींदी हिन मूं असांखे त वरी मज़ो ईंदो आहे हिन खां बग़ैर वरी असां ॻाए घटि सघंदा आहियूं। पर हीअं जीअं तव्हां वॼायो बि था ख़ुशी थिए थी जीअं माना हिकिड़ो कहिड़ी बि शइ जेके पंहिंजो औज़ार हुजे बाबा हथ में त पोइ त वरी अञा माण्हू वरी मस्तु थी वेंदो आहे। हाँ इसको बजाना जिसको आता है वही बजाता है। आपने मैंने जैसे उस्ताद को है ना कैसे वगैरह है उस्ताद वैसे दूसरा काम तो नहीं करेगा यही बस बजेगा। ये माशाल्लाह साज मुश्किल हैं जितने भी देसी साज हैं। चपड़ी बजाई है? चपड़ी बजाने की मैंने बड़ी कोशिश की, गुलशेर भाई से ली थी मैंने कहा गुलशेर भाई मुझे भी दिखाएं, ये इतना अच्छा बजा रहे थे। तो वो जैसी मैंने बजाई तो मेरा हाथ बीच में आ गया तो उसके बाद मैंने फिर इसकी कोशिश नहीं की दोबारा। नहीं करनी चाहिए कोशिश हो सकत। कॉल भी आए गुलरेज भाई। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। क्या आयो अदा ठीक आयो? जी अल्हम्दुलिल्लाह अल्लाह संगे शुक्र है मां बिल्कुल ठीक ठाक है। तव्हां कीअं आहियो? ठीक आहियो? बिल्कुल ठीक ठाक भा। अल्लाह खुदा ख़ुश रखंदो मौला तव्हांखे सलामत रखंदो। अल्लाह ही आमीन। जी भा सिंगर भी वेठा आहिनि भाउ सां ॻाल्हाईंदासीं। ॻाल्हायो। बिस्मिल्लाह बाबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा। भाई तो कहिड़े हाल ने खैरे तबियत सही है? अल्लाह दे करम है अदा सिंधी ॻाल्हाए चो तो उर्दू में बोलो तुम। बाबा सिराए की घटि सिंधी बाबा सिंधी। जी 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 बाबा जी 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 ॿियो खेर लॻो पियो भाउ? अल्लाह पाक जा करम लख एहसान दुआऊं तव्हांजो। तव्हां ॿुधायो सुणा तव्हांखे सलामत रखंदो। कोई बि पंहिंजी पसंदि सुठो गानो असांखे ॿुधाइजो ऐं मां बि तव्हांखे गानो ॿुधायां थो। हाँ ॿुधायो ॿुधायो बाबा सदा। अल्लाह 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 तारीफ़ तुझी आ अल्लाह माशाल्लाह फातसी सूरत ठाही वाह ॾिसंदे ऐसी दिल बिस्मिल्लाह अल्लाह 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 तारीफ़ तुझी आ अल्लाह हर हिक शइ में रंग समाए तू सदो तार बणाए क्या बात। मिटिया थे तो मानो आबादो और नया में हुस्न तो खल्क्यो सभी तो जी दात दिन अल्लाह 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 क्या बात। तारीफ़ तुझी आ अल्लाह। वाह 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 भा वाह, वाह। जबरदस्त माशाल्लाह। थैंक यू पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। भाउ मां तव्हांखां इहो पुछणु चाहींदसि त माशाल्लाह जी तव्हांजो नालो आहे गुलशेर चांडियो जी जी त मार्केट में गुलशेर इलाही अची विया आहिनि बिल्कुलु अची विया आहिनि बिल्कुलु आहिनि गुलशेर त त ईअं कन्फ्यूजन न थींदी आहे तव्हांखे? न असल में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त असुलु हूंदो आहे नकुलु नकुलु थींदो ज़ाहिर आहे ऐं असल में काफ़ी मूं ॾिठो आहे फेसबुक ज़रिए त असांजो दोस्त जेको गुलशेर चांडियो ॿियो आहे उहो छा कंदो आहे फोटू मुंहिंजा रखंदो आहे गाना पंहिंजा आणी छॾींदो आहे। सो आउं सोचींदो आहियां त माना इहो हिकिड़ो ग़लति कमु आहे। तव्हां पंहिंजो आवाज़ु पंहिंजो अंदाज़ तव्हां अॻिते वठी अचो त सुठी ॻाल्हि आहे। हाणे माशाल्लाह असांजो त हिकिड़ी मालिक साईं जी भलाई आहे असांजे मथां ऐं असां मीडिया सां वाबस्ता आहियूं। पोइ असल में हुननि जो वाक़ई इहो काफ़ी मां ॾिठा आहिनि हू गाना अहिड़े तरीक़े सां रखंदो आहे पोइ फोटू मुंहिंजा लॻाए करे गाना पंहिंजा आणी छॾींदो आहे पर भाउ खे इहो न करणु खपे। सुठी ॻाल्हि आहे। ऐं ॿियो गुलशेर तीवणो मरहूम गुलशेर तीवणो जेको हुयो उहो हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुयो जी 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 जेको पंहिंजो दिलशेर तीवणे जो भाउ आहे ऐं हक़ीक़त में मां उनजो माना परस्तार हूंदो हुउमि। मां उनखे ॿुधंदो हुउमि स्टार्टिंग खां जीअं मां शुरूआति कई तव्हांखे ॿुधायो त मां स्कूल में बि उनजो कलाम ॻाईंदो हुउमि मरहूम गुलशेर तीवणे जो। गुलशेर तीवणो हिकिड़ी वॾी ॻाल्हि हुयो। असां त हुन जहिड़ा कोन थी सघंदासीं बहरहाल असल में पंहिंजी शइ रखिजे का बि शइ आणिजे। हाणे मुंहिंजो जीअं गानो हलियो यार कयो त मेड़ो कराची मुंहिंजो उन नाले सां वरी मुंहिंजो सॼो सिस्टम आहे। मुंहिंजो असुलु नालो बि गुलशेर आहे ज़ात जो मां चांडियो आहियां त माना उन शइ खे अॻिते आणिजे। त उहो ई सही था चओ असलु असलु हूंदो आहे नकल नकल हूंदो आहे। जो गुलशेर चांडियो मां चवां थी हिकिड़ो ई आहे ऐं अल्लाह साईं तव्हांखे हमेशह सिहत वारी ज़िंदगी अता करे तव्हां ईअं ई जेको आहे सभिनीनि खे तव्हां एंटरटेन कंदा रहो ईअं ई पंहिंजा प्यारा प्यारा गाना असां ताईं पहुचाईंदा रहो। ऐं वाक़ई मां पाण थोरी कंफ्यूज़ हुयमि मां चयो गुलशेर आहे कहिड़ो सही था चओ पिया। हिते कॉल वठंदासीं ताज मोहम्मद भाउ आहिनि असां सां कॉल ते। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू।
जी भाउ कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां खुशो बिल्कुलु ठीकु ठाक प्रोग्राम साईं गुलशेर तीरो साहब जो गायो आहे तमामु सुठो गुलशेर चांडियो भाउ साईं हाँ साईं खे सलाम दो चंदुमि साईं खुशो साईं वालेकुम सलाम अदा अल्लाह जा करम लख एहसान भाउ मां गुलशेर चांडियो आहियां हिन वटि ॿुधायो इंसानो तमामु सुठो जेको बि ॻायो था तमामु बहितरीनु तव्हांजो आवाज़ ऐं तव्हां तमामु सुठा माण्हू लख कुर्ब सुणा लख कुर्ब मां तव्हां हिकिड़ो सुवाल पुछंदुमि त तव्हां पहिरियां जेको शुरूआति ॻाइण जी कई त तव्हां कहिड़े चैनल तां कई या रेडियो तां कई या पीटीवी तां कई कहिड़ो पहिरियों कराम तव्हांजो पीटीवी ते या टेटीएम ते कहिड़ो आहे तव्हांजो बाबा साईं तक़रीबन त मूं इलाही चैनलनि ते ॻायो आहे पीटीवी ते ॻायो आहे रेडियो ते ॻायो आहे बहरहाल मुंहिंजो गानो हिकिड़ो माशाल्लाह मशहूरु वियो यार कयो त मेड़ो कराची उहो बि चैनल जो ई गानो आहे असल में चैनल जेको आहे सो तक़रीबन सिंधी चैनल आहिनि असांजा सभु पंहिंजा जी बाबा मां हुन खां अलावा तव्हांखे सलाम चवां थो हिन प्रोग्राम ॿुधो था तमामु बहितरीनु जेके बि दोस्त ॾिसी रहिया आहिनि ॿुधी रहिया आहिनि मुंहिंजी तरफ़ां ताजमहल जते पारां सलाम अथव सर वालेकुम लख कुर्ब बाबा लख कुर्ब थैंक यू भाउ पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ अच्छा अदा मां इहो तव्हांखां पुछणु चाहींदसि त जीअं माशाल्लाह तव्हां जीअं ॻाइणु शुरू कयो था ऐं वरी जेको आहे तव्हां सोचियो था त मूंखे हाणे गानो टीवी ते ॻाइणो आहे त तव्हां टीवी खां स्टार्ट कीअं कई टीवी खां स्टार्ट मुंहिंजी जेका थी सो माना ईअं करे सम्झो त पीटीवी खां मुंहिंजो उस्ताद बाबा साईं जिगर जलाल उहो मूंखे वठी आयो पीटीवी ते त बाबा तव्हांजी जेका स्टार्ट कयूं था ऐं तव्हां माशाल्लाह तक़रीबन मां 16 साल उस्ताद सां गॾु रहियुसि माशाल्लाह 16 साल मुसलसल उस्ताद बाबा साईं सां गॾु हूंदो हुओ प्रोग्रामनि में वञूं उते माना मूंखे अॻु में ॻाराए वरी उन सां गॾु पाण सां गॾु मूंखे पोयां ॻाराईंदो हुयो त गुलशेर बाबा तूं मूंसां गॾु ॻाए हींअर ताईं बि जेकॾहिं उस्ताद बाबा साईं जो प्रोग्राम हूंदो आहे मां पोयां वेही ॻाईंदो आहियां उस्ताद सां ऐं पहिरियां 2-3 कलाक मां ॻाईंदो आहियां पोइ वरी उस्ताद बाबा साईं सां गॾु ॻाराईंदो आहियां असल में मूंखे माना वठी जेको आयो बाबा साईं उस्ताद वठी आयो पीटीवी चैनल ते उन तक़रीबन काफ़ी प्रोग्राम पोइ मां पीटीवी ते कया ॿियनि चैनलनि ते बि कया बहरहाल पीटीवी ते इलाही प्रोग्राम जा थिया केटीएन ते त वरी माशाल्लाह काफ़ी आहिनि सही ते कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम घणा हाल आहे पुछयो अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक भाउ केरु पियो ॻाल्हाए मां मज़हर अली बलोच नवाबशाह खां जी भाउ छा चवंदा हो हा तव्हां गुलशेर सां ॻाल्हाइणो आहे बिस्मिल्लाह बाबा साईं छा हाल आहे ख़ुशि आहियो तव्हां हा गुलशेर कहिड़ा हाल अथई ख़ुशि आहियो अल्लाह जा करम बाबा साईं लख एहसान तव्हां ॿुधायो सुणा गुलशेर मुंहिंजे दोस्त जो नालो बि आहे माशाल्लाह नालो बहितरीनु नालो आहे लख कुर्ब सुणा साईं लख कुर्ब मोहबतूं हा सर असांखे इहो जलाल चांड जो जेको आहे न सलाम एतिरी देरि करे यार छो था अचो इहो असांखे थोरो ॿुधाइजो अहिड़ो था ॿुधायूं तव्हांखे जो पहिरियों हाणे उहो था ॿुधायूं उस्ताद जलाल असांखे न डेडिकेट कंदुसि मां अंसार खोसो अलीगुल भट्टी अची अनीता अची साज़िया अची किल्ज़ा सभिनी खे महिरबानी महिरबानी बिल्कुलु डेडिकेट थी वियो बाबा साईं तव्हांजो थैंक यू तव्हांखे बि भेण लख कुर्ब बाबा लख कुर्ब इहो ई ॿुधाईंदासीं इहो ॿुधाईंदासीं पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़ जी व्यूअर्स त वक़्तु हिकिड़े ब्रेक जो काले न वञिजो जल्दी वापसि था अचो वेलकम बैक व्यूअर्स ॿीहर तव्हांखे ख़ुशि आमदीद था चऊं शो में ऐं अॼु मां ॾाढो इंजॉय करे रही आहियां अॼु मां एतिरो इंजॉय करे रही आहियां जो हीअ जेका महफ़िल जेका सीरियसली जेका अॼु सूफ़ी महफ़िल असां सजाई आहे तव्हांजे लाइ ऐं सकाफ़ती ॾींहुं जेको असां पंहिंजो भरपूर तरीक़े सां मल्हायोसीं इंजॉय कयोसीं असांजी सकाफ़त आहे ऐं तव्हां ॾिसो था असांजो सेट बि माशाल्लाह सां एॾो प्यारो ठहियो आहे ऐं उन ते जेको आहे माशाल्लाह अहिड़ा सिंगर्स हुजनि त 4 चंड लॻी वेंदा आहिनि त हिते कॉल बि वठंदासीं अली नवाज़ भाउ सां ॻाल्हाईंदा आहिनि कॉल ते हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम कीअं आहियो भाउ ठीकु आहियो ख़ैर दुआ अल्हम्दुलिल्लाह जी भाउ छा चवणु चाहींदो गुलशेर चांडियो साहब सां ॻाल्हाइणो हुयो जी जी ॻाल्हायो बाबा साईं अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं कहिड़ा हाल आहिनि अल्लाह जा करम बाबा साईं तव्हां ॿुधायो लॻा पिया साईं अल्हम्दुलिल्लाह साईं फरमाइश करणी हुई ॿुधायो हुकुम कयो बाबा जलाल चांडे जो कलाम आहिनि केतिरी देरि करे इहो ॿुधाइजो इहो ई ॿुधाईंदासीं बाबा हाणे इहा ई तयारी आहे असांजी इंशाअल्लाह उहो असांजो ॾाढो साईं आहे न बाबा जे नाले कंदासीं हा ॿुधायो ॿुधायो नाला ॿुधायो गुलाम यासीन लाशारी जी जी ऐं अलाह बख्श लाशारी जो नाले कंदासीं बिस्मिल्लाह ठीकु आहे भाउ ठीकु आहे पंहिंजो ख़्यालु रखिजो अल्लाह हाफ़िज़
हाँ मां तव्हांखे इहो पुछणु चाहींदमि त हिकिड़ो वक़्तु हूंदो हुयो जो लाइटुनि ते तव्हां जेको आहे सिंगिंग कंदा हुया, जे तव्हां ब्रेक में ॻाल्हि पिया कयो, उहो दौर कीअं हुयो? उहो माशाल्लाह अञा मां तव्हांखे ॿुधायां उहो दौरु अञा भलो हुयो जेकॾहिं असां वरी ॾिसूं था त। ऐं हींअर बि माशाल्लाह हींअर त वरी एंटरटेनमेंट आहे, सॼो माना अहिड़ो कंप्यूटर माहौल थी वियो आहे, रुगो हलो कर त अलाए छा थो थिए। न त उन टाइम ते त उस्ताद शबी भाई यकीन करो कि साउंड जो पहले साउंड तो नहीं थे, ऐसे लाउड थे ऐसे, तो वो तो माहौल अलग था। सही, वो अलग माहौल हुयो। मां तव्हां सां उस्ताद बात तुम्हारे से कर रहे हैं और इधर भी ऐसे ही बोल रहे हैं, उर्दू में बोलो। बिल्कुल। अच्छा जगत कॉल ते हनीफ भाई, हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। क्या आयो भा, ठीक आयो? अल्हम्दुलिल्लाह बेन, शुक्र ताम आयो? बिल्कुल ठीक ठाक भा, प्रोग्राम ॾिसो पिया? बिल्कुल प्रोग्राम ॾिसो था। गुलशेख भाई वेलकम। वेलकम भाऊ, वेलकम भा, वेलकम। अदा छा हाल आहे, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह भा, शुक्र ताम आयो? अल्लाह पाक जा करम लख एहसान, तव्हांजो दुआऊं, तव्हां ॿुधायो सणा साईं, ख़ुशि आहियो? बिल्कुल बेहतरीन माशाल्लाह। तव्हांजो जी तव्हांजो साउंड बि असां ॿुधायूं, लेकिन जेको अक्सर साउंड तमामु जेको बेहतरीन साउंड आहे उर्दू में बोलो तो। हाज़िर बाबा। इहो बि ॾाढो बेहतरीन आहे। मुंहिंजे दोस्त बशीर अहमद पठान जी सालगिरह खे वेस्ट करे छॾियो। बिल्कुल बिल्कुल ॿुधाईंदासीं, ॿुधाईंदासीं, बिल्कुल ॿुधाईंदासीं। वॾी महिरबानी। लख ठीक आहे भा, ठीक आहे, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। जी व्यूअर्स, त मां अॼु जेको आहे इहो ई डिसाइड कयो आहे त अॼु असां कचेरी थोरी थोरी कंदासीं, गाना इलाही इलाही ॿुधंदासीं। त भा छा था ॿुधायो हींअर? बिल्कुल उस्ताद ॾाढा साईं जलाल साईं जे कलाम जी फरमाइश थी आहे। उस्ताद बुखारी जो कलाम आहे। जी जी। कॾ बाग बि कटजी वेंदा आहिनि, ओ कॾ बाग बि कटजी वेंदा आहिनि, कॾ खूह बि लटजी वेंदा आहिनि। ए दिलड़ी चरी ॾींहं थींदो वा, कॾ दोस्त बि मटिजी वेंदा आहिनि। ओ एॾी देर करे वो पथा यार अचो, एॾी देर करे वो पथा यार अचो, नथा सार लहो तको मोजा बचो, केॾी देर करे पथा यार अचो रे, केॾी देर करे पथा यार अचो, नथा सार लहो तको मोजा बचो रे, केॾी देर करे पथा यार अचो, केॾी देर करे पथा यार अचो, नथा सार लहो तको मोजा बचो, केॾी देर करे।
माशाल्लाह ज़बरदस्त थैंक यू। ॾाढो प्यारो गानो तव्हां ॿुधायो भाउ असांखे। अच्छा मूंखे इहो ॿुधायो त तव्हां जेको आहे जेकी सूफ़ी सॉन्ग जीअं ॻायो था जी जी ऐं उन खां अलावा जीअं अॼुकल्ह असांजा इलाही सिंगर ॿाहिरि उर्दू बि ॻाइनि था गाना, जी जी त तव्हां ॻाया आहिनि ईअं? बिल्कुलु ॻाया आहिनि? जी लाज़िम आहे त रहूं जो कराची में पिया त पंहिंजो जेको आहे सो लाज़िम असांखे ॻाइणो पवंदो। ऐं हक़ीक़त में इहो आहे त उर्दू सिंधी त असांजी पंहिंजी ज़बान आहे, उर्दू बि असांजी ज़बान आहे त सिंधी बि असांजी ज़बान आहे। सही, त जीअं जिगर भाउ ॻाईंदा आहिनि उन्हनि जा काफ़ी गाना फेमस थिया आहिनि। हा बिल्कुलु, बाबा साईं जा त बिल्कुलु फेमस आहिनि, असांजो अञा अहिड़ो न थियो आहे फेमस जो ग़लति ॻाल्हि कयूं, बहरहाल ॻाईंदा आहियूं असां बि। ठीकु ठीकु। ऐं तव्हां जीअं कॉन्सर्ट्स वग़ैरह में ॿाहिरि वञो था त तव्हां केतिरी पहिरियां खां तयारी करणु शुरू कंदा आहियो? लाज़िम आहे, किथे बि वेंदासीं त पोइ पंहिंजी तयारी करे वेंदासीं त उन में अञा सुठी ॻाल्हि आहे, पर उते वरी असांजो माहौल वरी चेंज थी वेंदो। भली असां तयारी हिकिड़े कलामनि जी करे वेंदा आहियूं, उते वरी ॾिसंदा आहियूं महफ़िल खे, जेकॾहिं महफ़िल में जेके ॿुधण वारा आहिनि हिकिड़ा सूफ़ी था ॿुधनि, हिकिड़ा वरी क़सीदे जो माहौल बि हलंदो आहे, उहे ॿुधंदा आहिनि, हिकिड़ा पंहिंजे क़ौमी गीत ॿुधंदा आहिनि। लाज़िम असां वटि सॼी तयारी हूंदी आहे। सही। जी ऐं जीअं रियाज़ कयो वेंदो आहे सभिनि खां पहिरियां जीअं प्रैक्टिस थी थिए गाननि ॻाइण जी, त उहा कंदा आहियो तव्हां? लाज़िम आहे, इन खां सवाइ त कुझु थी नथो सघे। ऐं जेकॾहिं जेतिरो फ़नकार खे खपे, केॾो बि वॾो फ़नकार थी वञे, जेकॾहिं उहो रियाज़ न कंदो त उहो त कुझु नथो करे सघे। केतिरी देरि कंदा आहियो रियाज़? बसि ईअं कलाक हक़ीक़त में त असां कलाक ॿ रियाज़ कंदा आहियूं, ऐं हक़ीक़त में रियाज़ जेतिरो करे उहो घटि आहे। सही। हा, हीउ कमु ॾाढो जेको आहे सो तमामु वॾो कमु आहे, जेतिरो हिन कम में जेतिरो अॻिते ईंदो ओतिरो माना फ़ाइदो वठंदो। ऐं माशाल्लाह सां तव्हां सां गॾु जेके उबदार आहिनि त इहे तव्हां सां केतिरे वक़्त खां गॾु आहिनि? हीउ काफ़ी टाइम खां वठी मूंसां गॾु आहे, उस्ताद बाबा साईं सां हूंदो हुयो, पोइ वरी जीअं करे सम्झो त उस्ताद सां बि वेंदो आहे, पर मूंसां बि गॾु हूंदो आहे। सही। जी जी। तव्हां ॿिन्ही जी माशाल्लाह केमिस्ट्री ॾाढी सुठी आहे, सफ़ा मैच थी थी वञे केमिस्ट्री। ऐं कंहिं ॾींहुं अगरि हीउ तव्हां सां गॾु अवेलेबल न हुजनि, तव्हांखे किथे वञिणो आहे दावत में, कंहिं में महफ़िल में, ऐं हीउ न हुजनि या लेट पहुचनि, कुझु ईअं थियो? लाज़िम आहे, ईअं त थींदो आहे, काफ़ी देरि करे ईंदो आहे। जो हाणे गानो चयुमि उस्ताद बाबा साईं जो, त केॾी देरि करे पोइ यार अचो, हीउ काफ़ी देरि करे पोइ ईंदो आहे, त पोइ वरी हिनखे मां चवंदो आहियां यार ईअं त न करे, एॾी देरि त न करे। जी जी। अच्छा, असां कॉल वठंदासीं। हिते बशीर पठान भाउ आहिनि असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अजीब खां बशीर पठान थो ॻाल्हायां। जी भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। बिल्कुलु ठीकु ठाक भाउ। जी माशाल्लाह, ज़बरदस्त प्रोग्राम है। फनकार जो माशाल्लाह गुलशन के साथ मौजूद है प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अदा छा हाल आहे भाउ? इंशाअल्लाह कुझु तबियत सही आहे? अल्लाह पाक जा करम लख एहसान, तव्हांजूं दुआऊं। तव्हां ॿुधायो बाबा साईं, ख़ुशि आहियो? माशाल्लाह अल्लाह शुक्रनि तव्हांजी दुआऊं। माशाल्लाह तव्हांजा गाना ॿुधूं पिया, ज़बरदस्त ॿुधायो पिया। महिरबानियूं। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त मोहम्मद अनीस आहे, उनखे सलाम कंदासीं। तव्हां को बि पंहिंजी पसंदि मूंखे को बि गानो ॿुधाईंदा? बिल्कुलु बिल्कुलु ॿुधाईंदासीं अदा, बिल्कुलु ॿुधाईंदासीं। ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? ओके, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। तव्हांखे पाण खे पर्सनल केरु वणंदो आहे शाइर, जंहिंखे तव्हां घणो मतिलबु ॻायो हुजे? शाइर इलाही आहिनि, ऐं सभु मुंहिंजा पसंदी शाइर सभु को पंहिंजी महिनत कंदो आहे। छो जो महिनत खां सवाइ त कुझु बि न आहे। महिनत करे हू लफ़्ज़ ठाहे थो शाइर। ऐं मुंहिंजे लाइ त हक़ीक़त ॿुधायूं त मुंहिंजे लाइ सभु शाइर जेके आहिनि मानाइता आहिनि। असांजो तक़रीबन काफ़ी सुठा शाइर आहिनि, जीअं असांजा लेखक आहिनि, अदीब आहिनि। असांजो गुलशन हदीद जो शाख जो आहे भाउ असांजो असगर बाग़ी आहे, ऐं उनखां पोइ शबीर लाखो आहे, इमदाद फ़क़ीर आहे, तक़रीबन काफ़ी आहिनि, असगर चांडियो आहे। मुंहिंजे लाइ जेके आहिनि सभु माना बराबरि में आहिनि। ऐं असल में मां चवंदो आहियां जेके सुठी शाइरी आहे उन शइ खे अॻिते कजे त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं तव्हांखे पाण खे केरु वणंदो आहे ॻाइण में? मतिलबु कहिड़ो सिंगर तव्हांखे वधीक वणंदो? ॻाइण में बि सभु सिंगर तमामु बहितरीनु आहिनि, तमामु सुठा आहिनि। मां त पंहिंजे बाबा साईं उस्ताद खां वठी शुरूआति कंदो आहियां, त माना मूंखे पंहिंजो उस्ताद बाबा वणंदो आहे, सिधी ॻाल्हि आहे। ऐं ॾाॾा साईं उस्ताद जलाल साईं, उनखां पोइ काफ़ी ॿिया फ़नकार जेके आहिनि माशाल्लाह, आबदा परवीन आहे, उहा त वरी अलाए छा आहे। ऐं तमामु बहितरीनु उस्ताद जेके बि आहिनि माशाल्लाह सभु भला आहिनि माशाल्लाह। शमन मीराली आहे या मुमताज़ बि हींअर माशाल्लाह अलाए किथे बि वञी थो अचे। न तमामु बहितरीनु आहे, असांजे लाइ त तमामु क़ाबिल एतिराम आहिनि सभु। ज़बरदस्त, कॉल वठंदासीं। जी हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो,
हेलो खैर बख्श भा आवाज़ अचे पियो? जी सर क्या हाल है सर? जी सर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भा, ठीकु आहियो? अमन अची खैर अल्लाह करम में। अल्लाह करम में। अब बलोच है अजी कलाम ॻाइणो आहे, कलाम हिकिड़ो। ॿुधायो पर तव्हां जेका ॿोली ॻाल्हायो पियो मूंखे सम्झ में न पई अचे। गानो ॿुधायो। के चलो ठाए सुनहरा पलो मुझे यार के बस। हेलो थैंक यू अदा, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। जी व्यूवर्स, त वक़्तु हुआ हिकिड़े ब्रेक जो, जल्दी वापसि था अचूं। ॿीहर तव्हांखे ख़ुशि आमदीद था चऊं शो में। ऐं असां सां गॾु कॉल आहे अलीगुल भट्टी भाजी सदर कराची मां। हलो अस्सलाम वालेकुम। हेलो कीअं आहियो भा, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह भेण, करण अलीगुल भट्टी थो ॻाल्हायां। भेण ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक भा। तव्हांजी तबियत कीअं आहे? तव्हांजो ऑपरेशन थियो हुयो हाणे? दुआ कयो तव्हां भाइर भेणुनि जी, भाइरनि जी दुआ आहे तव्हांजो भाउ इंशाल्लाह ठीकु आहियूं। अल्लाह ताला हलाए पियो। तव्हांजी दुआ जी सख़्तु ज़रूरत आहे। अते शोकी खे, तव्हांजे ढोलक वारे खे, भाऊ गुलशेर खे, कैमरा तेरा ते साहिब सभिनि खे मुंहिंजे तरफ़ों प्यार भरा सलाम भेणो। वालेकुम सलाम। ऐं अल्लाह साईं तव्हांखे सिहत वारी ज़िंदगी अता करे। तमामु सुठो अदा गुलशेर, तव्हां तमामु सुठो। ऐं टाइम घटा तव्हांखे ॿुधायां थो, जॾहिं आउं शुरू में कराची में आयो हुउमि त आउं बि तुम करे ॻाल्हाईंदो बाबा तुम हाणे तव्हांजो कलाम बिल्कुलु मूं ते पूरो हिट करे थो त आउं बि पोइ मूंखे कमु चवंदो मां तुमने त बोला मुझको। मूंखे उर्दू न ईंदी ऐं अंसार फोसो ऐं मज़र फलो खालनि खे मुंहिंजो तमामु घणे में घणा सलाम आहिनि। बहितरीन प्रोग्राम ऐं अदा तव्हांजो देश तव्हांजो। मुंहिंजी फरमाइश बि आहे जेको महरूम असांजे बेताज बादशाह जलाल चढ़ियो तव्हां कलाम ॿुधायो जेका भाउ मज़र कई, ऐं मुंहिंजी फरमाइश तव्हां करे छॾी आहे। ऐं अल्लाह तव्हांजी तरक़ी ॾे। तव्हां असांजा अचण वारा सरमाया आहियो गुलशेर। महिरबानी सर, महिरबानी लख करो। ख़ुशि रखेव। तव्हांखे सराइकी घटि थी अचे, तव्हांजा त सराइकी ॻाल्हाईंदा आहिनि। घणा ॻाल्हाईंदा आहिनि बाबा सराइकी, पर मां वरी सिंधी चांडियो आहियां। बरोचकी बि ॻाल्हाईंदा आहियूं ऐं पंहिंजो सराइकी बि ईंदी आहे, पर मूंखे ईंदी घटि आहे, मां घटि ॻाल्हाईंदो जी जी मुंहिंजी हिकिड़े पसंदि जो ॻाइणो अथव दादा। माशाल्लाह, बिल्कुलु बिल्कुलु बाबा सही जलाल चइजो जेको हुयो न, मां टाइम न पोइ असांजो उन में हिकिड़ी खूबी उहो कलाम सां गॾोगॾु पूरी ॻाल्हि जो बयानु करे ॿुधाईंदो। हा बिल्कुलु बिल्कुलु, उस्ताद साईं जो इहो ई कमु हो। बिल्कुलु बाबा साईं, उस्ताद जी इहा वॾी हिकिड़ी महारत हुई, अनपढ़ माण्हू थी ऐं पूरो मज़र तक पहुचाए छॾींदो। बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु। तो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, भाऊ तव्हांखे मोला तरक़ी ॾे, अदी किरण अल्लाह ख़ुशि रखे। भेण मुंहिंजे लाइ अल्लाह आमीन, अल्लाह तव्हांजो प्रोग्राम सलामत रखे। केटीएन जिंदाबाद थे। अल्लाह वॾी महिरबानी। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। अच्छा अदा, तव्हां हींअर असांखे गाने जी तयारी पिया कयो शायदि ॿुधाइण जे लाइ, पर उन खां पहिरियां मां तव्हांखे हिकिड़ो सुवाल ज़रूरु करणु चाहींदसि त अॼुकल्ह जेके सिंगर्स आया आहिनि, जीअं नयो टैलेंट अचे पियो थो माशाल्लाह सां, वरी जीअं तव्हांजा गाना थी विया या जिगर भाउ जा गाना थी विया या ॿिया पुराणा जेके बि गाना आहिनि, उन्हनि खे रीमिक्स था कनि, नए तरीक़े सां, नए म्यूज़िक सां ॻाइनि था, पोइ तव्हांखे उहो कीअं लॻंदो आहे? सही आहे, हू बि पंहिंजी महिनत कनि था पिया ऐं जेकॾहिं असांजे गाननि खे रीमिक्स करे हू ॻाइनि था त बि सही आहे, असांजे लाइ ई आहे, छो जो इहो क्रेडिट जेको आहे असां ते ईंदो आहे। भली उस्ताद बाबा ॾाढा साईं जलाल साईं जा कलाम जेके आहिनि, काफ़ी नथी निंड अचे तुंहिंजे फ़िक्र में, उहो बि रीमिक्स में ॻायो आहे असांजे भाउ नजफ़। वॾी ॻाल्हि आहे, नजफ़ अली तमामु बहितरीनु फ़नकार आहे, तमामु सुठो आहे। ऐं असांजो भाउ ज़ुल्फ़ आहे, जहां तक़रीबन ज़ुल्फ़ भाउ सां त मुंहिंजा इलाही प्रोग्राम गॾु थियल आहिनि। आसिफ़ सियाल आहे, मतिलबु जेके बि ॻाइनि था इहो माशाल्लाह सही था कनि, छो जो हिकिड़ी पुराणी शाइरी त पुराणी कॾहिं बि न थींदी आहे, हिकिड़ी पोइ हिते जेका शइ पई आहे उनखे अॻिते खणी था अचनि रीमिक्स में, त बि उहा तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे, तमामु सुठी ॻाल्हि। हेलो अस्सलाम वालेकुम दरिया ख़ान भाउ। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? खैर खैर भेण। जी भाउ, छा चवणु चाहींदव?
हाँ त गुलशेर खे मूं सलाम चवणु चाहींदुमि ऐं इहो चवंदोमांव को दिलशेर तीवणे जो सुठो को गानो ॿुधायो असांखे। ठीक जी बाबा बिल्कुलु वाले सलाम। ऐं सॼे संगत खे सलाम, जेके ॾिसनि खे सलाम, ऐं मुंहिंजो दोस्त आहे आसिफ अहमद खालसी ने ॾिनो उनखे सलाम। वालेकुम सलाम। हेलो जी जी भाउ वालेकुम सलाम। हेलो ओके भाउ लाफ़िज़ लाफ़िज़। जी भाउ छा था ॿुधायो? मां त भाऊ वारनि फरमाइश कई दिलशेर तीवणे जो ऐं क़ौमी गीत आहे उहो चवां थो त उहो चवां, पर जेकॾहिं टाइमिंग आहे त न त पोइ सभिनि जी पहिरियों फरमाइश पूरी था कयूं, पोइ दिलशेर जो कलाम ॿुधाईंदासीं। सही। यार कयो थम अहिड़ो यार कयो थम अहिड़ो जेको सोहणनि जो सरदार पोइ कंदुसि तंहिं सां प्यार शहज़ादो मलाह चवे यार कयो थम अहिड़ो कराची होश थी वियो गुम यार कयो थम अहिड़ो कराची होश थी वियो गुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम यार कयो थम अहिड़ो कराची यार कयो थम अहिड़ो कराची होश थी वियो गुम मां तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम मां तो चवां सोना सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम उर्दू में बोलो तुम मुड़े जानू उर्दू में बोलो तुम उर्दू में बोलो तुम वो सैया उर्दू में बोलो तुम थोड़ा थोड़ा तुम सीखा करो बस थोड़ा थोड़ा तुम सीखा करो बस तुम ही गो मेरे सनम ना तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम ना तो चवां सोना सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम यार कयो थम अहिड़ो कराची में यार कयो थम अहिड़ो कराची में होश थी वियो गुम ना तो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम ना तो चवां सोना सिंधी ॻाल्हाए तो उर्दू में बोलो तुम उर्दू में बोलो तुम मुड़े जानू उर्दू में बोलो तुम उर्दू में बोलो तुम वो सैया उर्दू में बोलो तुम मुंहिंजी हयाती वधाए छॾियाई सिंधी मेरी जान सिंधी मेरी जान सिंधी मेरी जान तेरा अल्लाह निगहबान सिंधी मेरी जान चयाई मुंहिंजी हयाती वधाए छॾियाई गाऊं जाना छोड़ो अभी तुम हे गाऊं जाना छोड़ो अभी तुम कुछ को न दूंगा कोई गम यार कयो थम अहिड़ो कराची में यार कयो थम अहिड़ो कराची में होश थी वियो
बोलो तुम उड़े जानू, उर्दू में बोलो तुम कशबा, उर्दू में बोलो तुम वो सोना, उर्दू में बोलो तुम। तेरा ठिकाना तविजन मेरा है लाड़काना, भूखा पुछाई तेरा ठिकाना तविजन मेरा है लाड़काना। जख्मी ही चांजा प्यार करो बस, जख्मी ही चांजा प्यार करो बस, जब तक कि दम है दम। माथो चावा मोसा सिंधी गाला देखो उर्दू में बोलो तुम, तो जमा सोना सिंधी गाला देखो उर्दू में बोलो तुम। यार कयो थम खेड़ो कराची में, यार कयो थम खेड़ो कराची, होश थी वियो वहा गमो। माथो जमा मोसा सिंधी गाला देखो उर्दू में बोलो तुम, माथो जमा सोना सिंधी गाला देखो उर्दू में बोलो तुम, उर्दू में बोलो तुम जानू, उर्दू में बोलो तुम, उर्दू में बोलो तुम उड़े सैया, उर्दू में बोलो तुम। ज़बरदस्त ज़बरदस्त, वाकई यार कयो त वेड़ो कराची होश थी वियो आगो। माशाअल्लाह। जी जी कीअं लॻंदो आहे तव्हांखे जॾहिं तव्हांखे इन गाने जी फरमाइशूं थींदियूं आहिनि? लाज़िम आहे, फरमाइश बि हर जॻह ते थींदी आहे, छो जो मशहूरु गीत आहे मुंहिंजो, त पोइ जिथे वेंदो आहियां त हर जॻह ते मां चयो बाबा ॿियो को गानो ॿुधो, चवंदा उस्ताद इहो ई बाबा उर्दू में बोलो तुम। काफ़ी जॻहियुनि ते त माना हू मूंखे कोन पिया सुञाणनि नाले सां, त पोइ उहे चवंदा दादा उहो आयो थी उर्दू में बोलो तुम। माशाअल्लाह। ते कॉल वठंदासीं, असां सां गॾु कॉल बि आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। शायर मस्तानू सुलंगी भाउ सां गॾु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, मुंहिंजे ख़्याल सां कॉल ड्रॉप थी वई आहे भाउ तव्हांजी। जेकॾहिं तव्हां ॿीहर कॉल करणु चाहियो त तव्हां असांखे कॉल करे सघो था। अच्छा अदा, इहो ॿुधायो त जीअं तव्हांजा फैन्स आहिनि ऐं माशाअल्लाह जीअं तव्हां ॿाहिरि वञो था कॉन्सर्ट्स वग़ैरह करणु, कराची खां ॿाहिरि, पाकिस्तान खां ॿाहिरि बि विया हूंदा तव्हां करणु? बिल्कुलु विया आहियूं, सऊदी अरब। त कीअं तव्हांखे उहा उते मोट मिलंदी आहे, कीअं तव्हांखे वेलकम कंदा आहिनि तव्हांजा परिस्तार जेके आहिनि? बिल्कुलु, असल में ॼण त ॿाहिरि मुल्क में त मां सऊदी अरब वियो आहियां, ऐं हिते पूरे पाकिस्तान में अल्हम्दुलिल्लाह हीउ गानो जेको एतिरो फेमस थी वियो आहे, पोइ उते जेॾी महिल पहुचंदा आहियूं त असांजे लाइ हिकिड़ी वॾी हक़ीक़त में इहा वॾी ख़ुशनसीबी आहे असांजी। सही। असां हक़ीक़त में असां फ़ुकरा आहियूं, यकतारो चपड़ी आहे असां सां गॾु, ऐं असां माना हिकिड़ो फ़क़ीराणी ही आहे कमु, लतीफ़ सरकार जी तंद आहे। पोइ उनखे असां इजाज़ कयो आहे, जीअं असां चऊं था त इन में असांखे मोट मिली आहे। ऐं मां हक़ीक़त ॿुधायां वॾो ख़ुशि थींदो आहियां त माशाअल्लाह माण्हू मूंखे केतिरी मोट ॾियनि था पिया, ऐं अल्हम्दुलिल्लाह उन्हनि खे माना असां बि दुआऊं कंदा आहियूं माण्हुनि खे, त माशाअल्लाह एतिरे अंदाज़ में असांखे ॿुधनि पिया ऐं ॾिसनि पिया। जी माशाअल्लाह। ते कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम बाजी, आली मदद। मौला आली मदद। कहिड़ा हाल आहिनि भाउ, केरु पियो ॻाल्हाए? जी मां अमीर मस्तानी पियो ॻाल्हायां, पालके जाम नवाज़ अली खां। जी जी भाउ, छा चवणु चाहींदव? जी बाजी किरण, तव्हांजो प्रोग्राम रंगन भरी शाम ॾाढो शौक़ सां ऐं ॾाढे वॾे पसंदि सां ॾिसंदा आहियूं। महिरबानी भाउ, महिरबानी, ईअं ई ॾिसंदा रहो। असांखे वॾो शौक़ु हो इहो प्रोग्राम। असां ॻाल्हायूं गुलशेद तव्हांजे सां। जी जी ॻाल्हायो भाउ। बिस्मिल्लाह सुणा साईं, बिस्मिल्लाह। अस्सलाम वालेकुम आली मदद। वालेकुम सलाम, मौला अली पंतन पाक मदद बाबा तुंहिंजो। जी भाउ मस्तानो सोलंकी तालके जाम नवाज़ अली पियो ॻाल्हायां, लाइव तव्हांखे ॾिसां पियो वॾे शौक़ सां। वॾी महिरबानी अदा। मौला हयाती ॾिनाव। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बाबा, हुकुम कयो को फरमाइश। जी बसि असां इहो ई आहे त बसि अलाह करे ख़ुशि हुजी, मौला करे ॾाढो प्यारो कलाम तो ॿुधायो। लख कुर्ब जान। शौक़ तो सां ॻाल्हाइण जो, असांखे बि कलाम ॾियणो आहे तव्हांखे। हाज़िर हाज़िर वठंदासीं, तव्हां कलाम वठंदासीं बाबा, बिल्कुलु। इंशाल्लाह। महिरबानी महिरबानी, लख थोरा भाउ गुलशेर। वॾी महिरबानी थैंक यू, ख़्याल रखिजो, अल्लाह हाफ़िज़।
बस जी तव्हांजा माशाल्लाह ॿार आहिनि जी, त जी। केतिरा ॿार आहिनि तव्हांजा? 4 ॿार आहिनि माशाल्लाह। टे न्याणियूं हिकिड़ो ई पुटु आहे अल्हम्दुलिल्लाह। अच्छा अच्छा जी। केतिरी उमिरि हूंदव? तक़रीबन माना हिकिड़ो पुटु जेको आहे सो 15 सालनि जो आहे, माशाल्लाह। ॿी नंढड़ी न्याणी 10 जी आहे, ॿी माशाल्लाह, 7 जी आहे, माना ॿी नंढड़ी आहे आख़िरी। सही। जी, त जी। तव्हांजे पुट खे ईअं शौक़ु थियो तव्हांखे ॾिसी ॾिसी हू ॻाइण जो? मूंसां गॾु हूंदो आहे, कॾहिं कॾहिं वरी जेको आहे सो वेंदा आहियूं प्रोग्राम ते, आहे बि नंढड़ो सही। पर मूंसां गॾु हलंदो आहे त बाबा मां बि तोसां गॾु हलां। मूं चयो बाबा तव्हांजे पढ़ाई ते ध्यानु हुजे, हेॾां बिल्कुलु आहे ही माहौल बि असांजो पंहिंजो ई आहे, सही। पर हिन खे छॾे ॾियो। पोइ कॾहिं सही। कॾहिं वेझो जेकॾहिं प्रोग्राम हूंदो आहे, हाणे मुंहिंजी रहाश आहे गुलशन हदीद में, सही। पोइ जेके वेझो जेको आहे सो प्रोग्राम मिलंदा आहिनि पोइ उते हुनखे वठी वेंदो आहियां, अच्छा बाक़ी ॿाहिरि कोन था वठी वञूं हुननि खे। सही आहे सही आहे। महिरबानी ॾाढी मतिलबु तव्हांजी, ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां हिते आया ऐं तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो। हीअ महफ़िल तव्हां सजाई, 4 चंड हणी छॾिया हिन में तव्हां। महिरबानी। ऐं कोई मैसेज जेको तव्हां ॾियणु चाहींदव? हा बिल्कुलु, मैसेज इहो आहे त पंहिंजे सिंध अमड़ सां प्यारु कयो ऐं पंहिंजनि सां, पंहिंजे पाड़ेसरनि सां ऐं पंहिंजा जेके बि दोस्त आहिनि उन सां दोस्ती जे तरीक़े सां हलो जी जी। त सुठी ॻाल्हि आहे। पंहिंजा जेको आहे सो जेतिरो अबो अम्मा आहे उन सां ऐं पंहिंजे बचनि सां प्यारु कजे त अञा सुठी ॻाल्हि आहे। सही। बिल्कुलु। ठीकु आहे। महिरबानी अदा, तव्हां बि जेको ॾाढो सुठो ढोलक था वॼायो पिया ऐं ॾाढो मज़ो आयो। थैंक यू शोभी भाई, आपने भी बहुत अच्छा प्ले किया पियानो। जी व्यूअर्स, त इंशाअल्लाह मंडे ते तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। लास्ट में छा था ॿुधायो? लास्ट में ॿुधायूं था, असांजो भाउ एंडी शर्मा जी फरमाइश थी आहे त पंहिंजो सूफ़ी सॉन्ग आहे, जी जी। लॻी थो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर। वाह काबिल भले महबूब माणा कर, लॻी थो प्यार